जैकमाबाद का ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखरानी जी रिपोर्ट मुताबिक डिप्टी कमिश्नर जैकमाबाद ज़खूर अली मरी अवामी शिकायतुनि जो नोटिस वठंदे जम्स अस्पताल जो रोड उखड़ण वारे हंध जो दौरो कयो आहे। MSDP पारां पाइपलाइन विछाइण लाइ नए रोड खे उखड़ायो वियो हुयो, जंहिंजो डिप्टी कमिश्नर जैकमाबाद ज़खूर अली मरी नोटिस वठंदे रोड उखड़ण वारे हंध जो मुआइनो कयो आहे। डिप्टी कमिश्नर जैकमाबाद ज़खूर अली मरी पारां जम्स अस्पताल जो रोड उखड़ण ते MSDP जे अमले ते सख्त रुकावट जो इज़हार कयो वियो। डिप्टी कमिश्नर जैकमाबाद ज़खूर अली मरी MSDP जे अमले खे छंट पटींदे सख़्तीअ सां हिदायत कई त हिकु हफ़्ते अंदरि रोड मूंखे साॻी सूरत में बहाल करे ॾिनो वञे, ॿी सूरत में अव्हां ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। उन मौक़े ते MSDP जे अमले ऐं डिप्टी कमिश्नर जैकमाबाद ज़खूर अली मरीअ खे ख़ातिरी कराई त इंशाअल्लाह हिकु हफ़्ते अंदरि रोड जंहिं कंडीशन में हुयो अव्हां खे उन कंडीशन में बहाल करे ॾींदासीं। उन सिलसिले में डिप्टी कमिश्नर जैकमाबाद ज़खूर अली मरीअ जो चवणु हो त MSDP पारां पाइपलाइन विछाइण लाइ जम्स अस्पताल जे नए रोड खे उखड़ाए तबाह कयो वियो हो, जंहिं लाइ अॼु दौरो करे MS जे PO जे अमले खे पाबंद कयो आहे त हिकु हफ़्ते अंदरि रोड साॻी सूरत में बहाल कयो वञे त जीअं शहरियुनि खे कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ खे जो मुंहुं ॾिसणो न पवे।